जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 23 जुलाई 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण अधिक शुक्ल पक्ष जी पंचमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में कोई आकस्मिक घटना जो सामनो थी तो सघे। घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात् चई करे निकिरंदा त लाभदायक साबित थींदो। तव्हांजो स्वास्थ्य ठीक रहंदो, ॾींहुं बि साधारण ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु यात्रा थी सघे त अवॉइड करणी आहे, न त यात्रा खां पीड़ा थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य ते भी अॼु थोड़ो ध्यान ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताए थी सघे। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं ठीक गुज़रंदो, बाक़ी ॾींहुं साधारण ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। अगर उहे स्थान परिवर्तन जी कोशिश करे रहिया आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य भी तव्हांजो उत्तम रहंदो ऐं ॾींहुं भी सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में या दोस्तनि मां काई ना काई खुशखबरी मिलण जी संभावना आहे। स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यान ॾियण जी ज़रूरत आहे, न त ज्वर आदि ताप यानी बुखार सताए तो सघे त हुन जे लाइ थधियूं शयूं थी सघे त अवॉइड करणियूं आहिनि। कार्यस्थल ते बाक़ी धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। काई ना काई खुशखबरी मिलण जी भी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु भाग्य कार्यस्थल ते हुननि खे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं काई ना काई खुशखबरी मिलण जी भी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई भी नओं कम शुरू न कंदा त बहितर रहंदो, न त धन हानि थियण जी आशंका आहे। कार्यस्थल ते हुन जे लाइ तव्हांखे हिसाब किताब में भी ध्यान ॾियण जी ज़रूरत आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। पद उन्नति, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में डपु या घबराहट सताए थी सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि स्थिर रखी करे अॼु जो ॾींहुं हलाइणो आहे। परिवार में वाद विवाद या मतभेद थियण जी भी आशंका आहे त अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटणो आहे। तव्हांजो स्वास्थ्य बाक़ी ठीक रहंदो, ॾींहुं भी ठीक ई गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में कोई दुखद घटना जो सामनो थी तो सघे। भगवान शिव जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। स्वास्थ्य तव्हांजो ठीक रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। हुननि खे पारिवारिक सुख प्राप्ति थी सघे। अॼु कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मीन राशि।
मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्थान परिवर्तन करण जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। झूलेलाल चालीहा में नवरोज़ो। त जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे कि झूलेलाल साईं जा पूज्य 40 ॾींहं हली रहिया आहिनि ऐं जेके पहिरें 9 ॾींहं ऐं आख़िरी जा 9 ॾींहं आहिनि उनखे नवरोज़ो बि चयो वियो आहे। त नवरोज़ो जो ॾींहुं सुभाणे आहे, यानी 24 जुलाई जे ॾींहुं नवरोज़ो चयो वेंदो आहे। त सुभाणे जे ॾींहं में तव्हां लाल साईं ॾे वञी करे दरियाशाह ते वञी करे बहिराणो चाढ़जो, अखो पलो कजो ऐं हिकिड़ो जोत जेको भगवान जी हूंदी आहे उहो ॿारे अचिजो। त झूलेलाल साईं तव्हांजे मथां ऐं तव्हांजे परिवार जे मथां सदैव कृपा बरसाईंदा ऐं सभु मनोकामना तव्हां जूं पूरी थींदियूं। त इहो बि चयो वियो आहे कि जॾहिं बहिराणो चाढ़बो आहे त झूलेलाल साईं जो सची श्रद्धा ऐं विश्वास रखी करे बहिराणो साहिब दरियाशाह में विझबो आहे। थी सघे त पहिरें ॾींहुं, नाए ॾींहुं ऐं 40 जे ॾींहुं हुन ॾींहुं व्रत रखणु तमामु लाभदायक चयो वियो आहे। त थी सघे त व्रत कजो ऐं झूलेलाल साईं जो ध्यानु कजो त तव्हांजे मथां ऐं तव्हांजे परिवार जे मथां झूलेलाल साईं आशीर्वाद बरसाईंदा ऐं कृपा बरसाईंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे रीना जी जो, जेके महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जो व्यापार सही नथो हले। त रीना जी, तव्हांखे काई बि चिंता करण जी ज़रूरत न आहे। तव्हांजो शुक्र जी दशा हली रही आहे ऐं शुक्र तव्हांजो सुठो वेठो आहे। त हुन जे लाइ तव्हांखे हर फ्राइडे जे ॾींहुं, हर जुमे जे ॾींहुं थी सघे त काई न काई वाइट शइ जो दान करणु तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदो ऐं तव्हांजा सभु कार्य सुठा हलण लॻंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई सवाल या क्वेरीज हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।